बिना ताखीर जे जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध जे रहनुमा हजरत साईं अब्दुल्ला पहोड़ साहब सज्जादा नशीन दरगाह आलिया झरार पहोड़ वारन के गुजारिश है त माइक ते अची करे इन अजो के अजीम शान इज्तिमा में खिताब करो। खतीब इस्लाम हजरत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब जन के अजरक पराइन कहीं जी थी हित जात विकामे कहीं जी थी हित बात विकामे कहीं जी थी हित रात विकामे कहीं चौथो हित अंग विकामे कहीं चौथो हित नंग विकामे कहीं चौथो हित ढंग विकामे एडे फिक्रे जैन विकाना एडे फिक्रे जैन विकाना सेई मानू मोतिये दाना सेई मानू मोतिये दाना नारे जो जवाब मुजाहिदन वांगुर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद नारे तकबीर। खैर नाज़रीन अवां खे जलसे बाबति तफ़सीली ख़बर ॾींदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालके गड़ियासीन जे वॾा केर ॻोठ में वाक़िअ मदरसा अरबिया वाहिदिया दारुल क़ुरान में मदरसे जे मोहतमिम मौलाना अब्दुल वहीद केर जेकी हिन वक़्तु यूसी कंदर केर जा चेयरमैन बिया आहिनि जे मेज़बानी में हिकु अज़ीम शान सालियानो जलसो मुनाक़िद कयो वियो जिते क़ुरान पाक हिफ़िज़ कंदड़ 4 शागिर्दनि गुलाम रसूल वलद अब्दुर्रहमान जतोई रियाज़ अहमद वलद नूर मोहम्मद केर गुलज़ार अहमद वलद गुलबार केर अब्दुलसत्तार वलद गुलाम कादिर कुर्सी जतोई जी दस्तरबंदी पिणु कई वई। तक़रीब में आयल महिमाननि तोड़े हाफ़िज़ सगूरनि जे वालिदैन ऐं आलिम सगूरनि मदरसे जे मुदरसनि हाफ़िज़ कारी अब्दुलसत्तार केर हाफ़िज़ कारी इरफ़ान अहमद केर हाफ़िज़ कारी उसामा कोरेजो खे मुबारकूं ॾिनियूं। जलसे के मौलाना अब्दुल्ला महर मौलाना अब्दुल्ला पहोड़ मौलाना सिराज अहमद शाह अमरोटी मौलाना रुशदुल्ला शाह अमरोटी समेत कई आलिम सगुरन खिताब कयो जॾहिं त मौलाना अब्दुल करीम केर जन स्टेट सेक्रेटरी जा फ़राइज़ सर अंजाम ॾिना। उन मौक़े ते मदरसे जे मोहतमिम मौलाना अब्दुल वहीद केर ऐं नवनि हाफ़िज़ सगुरन जे वालिदैन सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। जीअं त अॼु 11 जनवरी ते मदरसा अरबिया वाहिदिया दारुल क़ुरान ॻोठ वॾा केर में अज़ीम शान सालियानो प्रोग्राम ही 48 सालियानो प्रोग्राम आहे जो अल्हम्दुलिल्लाह हिन मदरसे खां हर साल जीअं हिन साल भी हुफ़ाज़ इकराम फ़ारिग थिया आहिनि जंहिंमें काफ़ी बुज़ुर्ग हज़रत साईं सैयद सिराज अहमद शाह अमरोटी साहब कायदे सिंध हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब हज़रत मौलाना मोहम्मद अमजद खान साहब हज़रत साईं अब्दुल्ला महर साहब हज़रत साईं अब्दुल्ला पहोड़ साहब हज़रत मौलाना असदुल्ला खोड़ो साहब ऐं ॿिया सिंध जा ख़तीब बुज़ुर्ग नात खान अल्लाह वारा हिन अज़ीम शान इज्तिमा में शरीक थिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सभिनी जा तफ़सीली बयान हलनि पिया अनक़रीब दस्तारे फ़ज़ीलत थियण वारी आहे। अल्हम्दुलिल्लाह इलाइक़े में जेके बि आहिनि काफ़ी जेके बेदीन आहिनि वाइज़ ॿुधनि था अल्लाह जो क़ुरान ॿुधनि था दीनदार बणिजी था वञनि बेनमाज़ी नमाज़ी था इहो बणिजी वञनि जेके ॾाढियूं न आहिनि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो क़ुरान ॿुधनि था उहे बाशरा माण्हू थी था वञनि। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी इलाइक़े में फ़ाइदो पहुचे थो हिन अॼोको जेको प्रोग्राम आहे अल्लाह जो क़ुरान काफ़ी माण्हू अचनि था त अल्हम्दुलिल्लाह मां कमांडो पवर साहब जो बि इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जो पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो आहे ऐं हर साल जीअं हिन साल बि अल्हम्दुलिल्लाह आया आहिनि। साईं हिन साल हाफ़िज़ सगुरा 4 फ़ारिग थिया आहिनि जंहिंजी दस्तारे फ़ज़ीलत थींदी अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह से हिते नाज़रा कुरान शरीफ़ क़ाइदे खां वठी नाज़रा हिफ़िज़ अरबी शोबो बि आहे अल्हम्दुलिल्लाह जंहिंमें हिते मुफ़्त तालीम ॾिनी वेंदी आहे खाधो पीतो मुफ़्त ॾिनो वेंदो आहे ग़रीबनि मिसकीननि जा बच्चा हिते अल्हम्दुलिल्लाह काफ़ी मुसाफ़िर जेके आहिनि तालिब हिते रहंदा आहिनि उन्हनि जे खाधे पीतो जो इंतज़ाम लटे कपिड़े जो इंतज़ाम दवा दरमल जो इंतज़ाम अल्हम्दुलिल्लाह मदरसे जे तरफ़ां हूंदो आहे ऐं स्टार्टिंग खां वठी क़ाइदे खां वठी करे अल्हम्दुलिल्लाह हिफ़िज़ नाज़रा ऐं इहो कुतुब जो बि कमु आहे अल्हम्दुलिल्लाह उहे बि आलिम आहिनि। हिफ़िज़ करे थो माशाअल्लाह 5 साल थी विया अथसि हिते पढ़ंदे वॾनि केरनि में शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजो पोटो आहे जंहिंजो गुलज़ार अहमद नालो आहे पीउ जो नालो गुलबार अथसि। 5 साल थी विया अथसि। हाँ अल्लाह वालिदैन सभु ख़ुशीअ में माना भरपूर आहिनि। अल्लाह जो ॿार बच्चा सभई ख़ुशि थिया थियनि त अल्लाह जो असांजो पुटु पढ़े थो पुटु पीउ माउ सभई चाचा उनजा मामा सभई अल्हम्दुलिल्लाह। साईं हाजी उस्ताद खे साईंअ खे बि विझंदासीं नंढड़े खे बि विझंदासीं
और साईं जन खे विझंदासीं ख़ुशीअ जी तरफ़ ठाराया आहियूं। साल हिते पढ़ियो आहे अब्दुल वहीद उस्ताद जे मदरसे में। असांखे बचनि खे पाण खे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अब्दुल सत्तार नालो आहे, हुनजो वालिद साहिबु मां गुलाम कादिर जतोई, ॻोठ मियां हबीबुल्लाह पीरज़ादा। अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़ुशी आहे, चाचनि खे भाउनि खे भाइटनि सौटनि खे ख़ुशी थी गुज़री आहे। अल्हम्दुलिल्लाह अॻिते बि जेके बि थींदा नंढा असां तालीम क़ुरान शरीफ़ जी इंशाअल्लाह पढ़ाईंदासीं ऐं पढ़ाईंदा रहंदासीं। ॾाढी ख़ुशी आहे, शुक्रिया। अल्हम्दुलिल्लाह असांखे एतिरी ख़ुशी आहे, असां हाफ़िज़ जा कंडियूं खणी आया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असांजे अलाह जा अहसान आहिनि जो असांजे घराने में हाफ़िज़ पैदा थियो आहे। इहा ख़ुशी आहे, अल्हम्दुलिल्लाह असांखे काफ़ी आहे। असांखे जेके बि मुस्लमान आहिनि ॿाहिरि असांजा कलम पढ़ण वारा अज़ीज़ क़रीब हुजनि या चाहे केर बि हुजे, असां हिननि कुल्ली खे अपील इहा था कयूं त तालिबनि खे जेका आहे त तालीम पिराइनि ऐं तालिबनि खे इल्मु ॾियनि त इहा भली